घोट की पुलिस गुज़िरियल साल 2022 जी रिपोर्ट जारी करे चयो आहे त पुलिस मुक़ाबलनि दौरान 11 धाड़ेल अगवाकार मारिजी विया, जंहिंमें 185 पुलिस मुक़ाबला थिया। 23 ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। घोट की पुलिस मुख़्तलिफ़ जायुनि ते कार्रवाइयूं करे 53 ॾोहारनि जे वॾनि टोलनि गैंग्स खे ख़त्म कयो। ॿियनि ॾोहनि में मुलविस 110 जवाबदार गिरफ़्तार कया विया और थाणे आवास ते 10 ॼणनि खे अगवा थियण खां बचायो वियो ऐं 18 ॼणनि खे अगवा थियण खां पोइ बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो ऐं 17 औरतुनि खे कारोकारी जे इल्ज़ाम में क़त्ल थियण खां बचायो वियो। 45 अदद चोरी थियल माल मवेशी हथ करे असल मालिकनि जे हवाले कयूं वयूं। गाॾियूं चोरी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे 45 गाॾियूं मोटरसाइकिल हथ करे असल मालिकनि जे हवाले कयूं वयूं। 314 इश्तिहारी जवाबदार ऐं 1072 रूपोश जवाबदार गिरफ़्तार कया विया। बग़ैर लाइसेंस असले जा 158 केस दाख़िल करे 158 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे कब्ज़े मां 10 क्लाशनकोफ, 133 पिस्तौल, 21 बंदूकूं, 1 राइफल G3, 2 राइफलूं ऐं 477 गोलियूं हथ कयूं वयूं। मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे 363 केस दाख़िल कया विया, जॾहिं त 380 मंशियात फरोश गिरफ़्तार करे उन्हनि जे कब्ज़े मां मंशियात हथ कयो वियो। जुआ जा 156 केस दाख़िल करे 680 जुआरनि खे गिरफ़्तार कयो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची